जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां सिंधी समाज जे उन्हनि न्याणियुनि जे बारे में ऐं उन्हनि छोकिरनि जे बारे में जेका सुठे नंबरनि सां पंहिंजे स्कूल में नालो रोशन कयो अथनि, पास थिया आहिनि ऐं पंहिंजे समाज जो नालो तमामु ई सुठो रोशन कयो अथनि। अॼु उन्हनि लाइ करे ॿ अखर असांजे सिंधी समाचार जे माध्यम सां करे असां चऊं था। तो दोस्तों, असांजे समाज जी कई न्याणियूं 90+ अंकनि सां पास थियूं आहिनि, त कई 85% सां पास थियूं आहिनि, त कई 80+ सां पास थियूं आहिनि, त कई 50-90% सां पास थियूं आहिनि। हीअ असांजे समाज लाइ करे तमामु ई सुठी ॻाल्हि आहे। असांजे समाज लाइ करे हिकिड़ी गौरवान्वित ॻाल्हि आहे ऐं असांजे समाज खे अहिड़नि ई ॿारनि जी तलाश आहे कि इन्हनि ॿारनि जे मथां पूरो असांजो हिकिड़ो भविष्य जेको थींदो आहे उहो निर्भर रहंदो आहे। पर किथे न किथे इहा शइ बिल्कुलु नज़र बि अचे समाज जे अंदरि के असांजी न्याणियुनि ॾाढे सुठे नंबरनि सां पास थियूं आहिनि। असांजा कई युवा छोकिरा अहिड़ा ॿार जेका तमामु ई सुठे नंबरनि सां पास था थियनि, पर उन्हनि खे समाज सां जेको सम्मान मिलणो घुरिजे, जेको पंचायतुनि जे द्वारा सम्मान मिलणो घुरिजे, जेको सेंट्रल पंचायत या अन्य इत्यादि संस्थाऊं आहिनि सिंधी, उन्हनि जे द्वारा जेको उन्हनि खे मान प्रतिष्ठा ऐं सम्मान मिलणो घुरिजे, उन में किथे न किथे कमी नज़र अचे थी। जीअं पाण ॿियनि समाजनि में निहारूं था त उन्हनि जा ॿार जे अगरि 95% सां पास था थियनि त कीअं पूरो समाज उन्हनि खे जॻह जॻह ते माला पाराए थो, साफ़ा पाराए थो, उनजो स्वागत ऐं स्कूल बि उन्हनि जो स्वागत करे थो। पर पंहिंजे सिंधी समाज में इन ॻाल्हि जी ॾाढी त्रुटि थी नज़र अचे। दोस्तों, पाण खे ॾिसणो पवंदो कि इहे ॿार अचण वारो भविष्य आहिनि। इहे ॿार अॻियां हली करे डॉक्टर था ठहिनि, इहे ॿार IAS IPS इंस्पेक्टर ऐं वकील था ठहिनि। जेकर अॼु समाज या समाज जा जेका पंच मुखी संस्थाऊं अॼु अगरि इन्हनि ॿारनि खे सुठो सम्मान थियूं ॾियनि, सुठो मार्गदर्शन थियूं ॾियनि ऐं इन्हनि खे अॻियां वधण लाइ करे तन मन ऐं धन सां सहयोग थी कनि, त इहे बि ॿार अॻियां हली करे को अवसर था ठहिनि त समाज जे प्रति सोचंदा। त दोस्तों, सभिनि खां पहिरीं त जेका बि ॿार 80+ अंकनि सां पास थिया आहिनि, चाहे उहे न्याणियूं हुजनि भले छोकिरा हुजनि, उन्हनि खे असांजे सिंधी समाचार जी तरफ़ां बहुत बहुत बधाई ऐं शुभकामनाऊं आहिनि। ऐं असांजी सिंधी संस्थाउनि खे, असांजी पंचायतुनि खे ऐं असांजी जेकी सिंधी समाज लाइ करे कार्य कंदियूं आहिनि वॾियूं वॾियूं जेकी संस्थाऊं आहिनि, उन्हनि खे असां इहे अपील कंदासीं कि अहिड़े ॿारनि जी लिस्ट ठाहे करे उन्हनि जो सम्मान कजे ऐं कंहिं ॿार खे अॻियां वधिणो आहे, पढ़णो आहे ऐं कंहिं ॻाल्हि जी उनजी अॻियां समस्या बि अचे एडमिशन में या कंहिं पैसे में या अन्य कंहिं ॻाल्हि में उनखे अगरि प्रॉब्लम बि अचे त संस्थाऊं उन जो सोल्यूशन कनि, ताकी असांजा ॿार ॿियो अॻियां वधी सघनि ऐं अॻियां हली करे पंहिंजे समाज जो नालो रोशन कनि ऐं उच्च अधिकारी ठही करे पंहिंजे समाज जी मान प्रतिष्ठा वधाइनि। जय झूलेलाल। सतनाम साखी।